यारू जो खैर ए साईं साईं तो जो खैर खुश चाक चंगू भलो यारू बो तो खैर चंगू बोलो ये मतारो जो यार घर पूछा के में तू बाहर निकली है वो गोली गोली तो कहीं हिते से कहीं अपने खबर है ये कोरोना वाली इंजेक्शन लगाया है ना हाँ हाँ कोरोना इंजेक्शन में हाँ हाँ हींअर त हणाए पियो अचां लगाए पियो अचे कुछ छो तो कुछ कोन ए न को मसलो ई कोने ॾिस आऊं हणाए पियो अचां तुंहिंजे अॻियां चङो भलो बीठो आहियां अरे पर हुन कासू जाम वीचारे हणाई तंहिंखे त टोरे में खंगी थी पई आहे हुन इधन हणाई तंहिंखे चेल में सूर पइजी वियो आहे हुन डोंग वीचारे हणाया तंहिंखे हफ़्तो पूरो त घर में रखियो आहे अॻियां उल्टियूं पुठियां दस्त असां जल्दी थी कोन था पहले मूंखे डपु थी पियो आहे ए बाबा कुझु कोन्हे इहे माण्हुनि जो तो ख़बरूं ॿुध जेतिरा वात ओतिरियूं ॻाल्हियूं डिॼण जी ज़रूरत कोन्हे तूं माठ करे वञी कोरोना इंजेक्शन हणाए अच अरे मास्तर माण्हू आहीं तुंहिंजो पगार ई बंदि करे छॾींदा अरे यार पगार बंदि थियण जे करे त घरां निकितो आहियां इंजेक्शन हणाइण जे लाइ न त मूंखे नांग खाधो या इंजेक्शन हणायां जॾहिं खां हुकूमत पगार बंदि करण जो ऐलान कयो आहे न विषय हालात ऐं चङो भलो बीमार थी पियो आहियां त मैं विषय ख़ुदा ते त नक में खंघि मथे में ज़ुकाम चेल में चक्कर टंग में पेरी जेको खांदो तो अॻियां खांदो पुठियां कढी छॾियां अरे बाबा डिॼणी का ॻाल्हि ई कोन्हे तूं माठड़ी करे वञी सुई हणाए अच हा त मास्तर माण्हू आहीं अरे पगार बंदि करे छॾींदा ने अरे यार सुई हणाइण लाइ त घरां निकितो आहियां ईंदे ईंदे केसो सबसे दफ़ा साह हेठि साह मथे साह हेठि साह मथे साह हेठि साह मथे आउं सोचां थो सुई हणाए मतिलबु मरी न पवां अरे भला जे तूं मरीअ त कहिड़ो मुल्क में लुकारींदो हा मौत अॻे ई पियो ई जहिड़ो लाश हलंदो घुमे ॾिस त थी गरी 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 सॼो बेत मुश्क जहिड़ो थी वियो पोइ भले हणायां अरे मथे जा सूर पोइ वञी हणाए न अरे वॾो न वञो अरे मुंहिंजो वस हुजे त 10 से 5 6 ठोके छॾिया ने मथे जा सूर मात कर वञी था कर अरे वञो तो वञो हा त अरे जना आओ इतनी बुंदो होने होगा लड़ाया वो मुझे क्यों बोल रहे बस ये होना ये अरे बात है कारो मोदी इन्होंने तुम्हारा तो पड़ा हूँ मैं अरे बाबा गाड़ बुद्धू मुझे पगार बंद थी वो कुछ खाएंगे अरे आऊँ जाना अरे छड़ू कुत्ता या बंदा पेरन को पवाने मुझे छड़ बाबा आऊँ सुनाया मना अरे तू परे अस्सलामुअलैकुम वालेकुम अस्सलाम साईं रो अचो ये लो कोन आयो या बाबा वीण कोन आयूं त छा मुंहिंजो मुंहुं ॾिसण आयो छा अरे तू कहिड़ी माधुरी है ये तो यहाँ मुंह ॾिसण आयो या अरे पोइ हल न हितां पोइ छा जे लाइ बाबा बुरी न ॻाल्हि ॿुध मूंखे पहिरीं इहो ॿुधाए ये सुई हणो पिया माण्हुनि खे या फ़ाइदे वारी या नुक़सान वारी केरु थो चए इहे नुक़सान वारी आहे फ़ाइदे वारी आहे अरे बाबा फ़ाइदे वारी आहे फ़ाइदे वारी आहे तूं चए फ़ाइदे वारी आहे ओड़ा माण्हू मुंहिंजे पुठियां अचनि पिया या सुई हणे ते 2 साल छिके करंदे मरी वेंदी असीं केरु कोन थो मरे फ़ाइदे वारी आहे बाबा फ़ाइदे वारी ॻाल्हि ॿुध हा ॿुधा पगार बंदि न थी
हा ने लाको खाली बोल पहिरियों कमु मारो काट मूंखे मिली वञी पघार खणा कमु तोखे भलो ज़बरदस्त ठाहे थो ॾियां हा हा कमु अहिड़ो तो करे ॾियां ने असुल बस मखण मां वार निकिरी वञे लाको तो ख़ुशी हुजे हा पर दुकड़ खपनि दुकड़ ओकर हा घणा 5000 5000 हा तो कम घट कर अच्छा शनारी कार्ड दे अरे कार्ड बोलो ताऊ घर से हमको नंबर याद है तुमको मथे जो फिर लगी टेंशन सियान छा करूं बड़ा टेंशन थी हां बड़ा ठीक है कार्ड नंबर याद है हां याद है 440 झट 4405 पखे 47 अबले 5 हां वट हां वेरी बोल गयो वट साडा में देरी बोल गया अरे वाह खुशी अरे बाबा सावनी शर्मा ना के अन्या मोला करे बटे साल हुजे त जी असा जो गुजर को थी आई आवा जे राबो जो को खुशी हुजे ना सी खुशी हुजू का गाली कोने असा के सरकारी अनाउंस अलग पिया मिलन आई पगार अलग पिया करू आवा जे अलग पिया पुरियो असा कम को थी आखिर वो माल का पैसा तने जवान तो पैसा बोलता है